रब्बुल आलमीन जे दर ते तौबा करण जे लाइ तयार ही कोन आहियूं। रब जे दर ते अचण जे लाइ तयार ही कोन आहियूं। उहे गुनाह वारियूं महफ़िलूं जेके आहिनि उहे सजाए रखंदासीं, होटलुनि ऐं फिल्मनि खे सजाए रखंदासीं, अहिड़े नमूने सां कचहरियुनि खे सजाए रखंदासीं, ओताकनि खे सजाए रखंदासीं। ख़ाली हूंदो रब जो घर, ख़ाली हूंदो अल्लाह जो जेको दर आहे उहो ख़ाली हूंदो। पोइ छो न इहे अज़ाब ईंदा? फरमाई युज़ीक़हुम बअदल्लज़ी अमिलू लअल्लहुम यरजिऊन। ये जेके अज़ाब ॾिसो पिया थोड़ा थोड़ा, ये रब्बुल आलमीन इन करे तव्हांखे चखाए पियो ताकि तव्हां मोटी अचो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ज़हरल फ़सादु फ़िल बर्रि वल बहरि बिमा कसबत अयदिन नास लियुज़ीक़हुम बअदल्लज़ी अमिलू लअल्लहुम यरजिऊन। सुनन इब्न माजा जे अंदर किताबुल फितन जे तहत बाबुल उक़ूबात जे अंदर प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी सैयदना अब्दुल्लाह इब्न उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु बयान कन था, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, खम्सुन इज़िब्तुलैतुम बिहिन्ना, पंज गुनाह अहिड़ा आहिनि उहे ईंदा उन्हनि जी वजह सां, पंजनि गुनाहनि जे करे रब्बुल आलमीन दुनिया जे अंदर ही अज़ाब नाज़िल कंदो। उन्हनि पंजनि गुनाहनि जे करे त प्यारे पैगंबर फरमायो, या माशरल मुहाजिरीन, ऐ मुहाजिरनि जी जमात, फ़अऊज़ु बिल्लाहि अन तुदरिकूहुन्ना, जॾहिं तव्हां उन्हनि खे पायो, उन्हनि खे ॾिसो त अल्लाह जी पनाह तलब कजो, अल्लाह खां माफ़ी तलब कजो। उहे पंज गुनाह कहिड़ा आहिनि? उहे गुनाह दुनिया जे अंदर आम ऐं जाम थी चुका आहिनि। सभ खां पहिरियां नबी अलैहिस्सलाम जिन गुनाह जेको ॿुधायो, पाण फरमायो लम तज़हिरिल फ़वाहिश हत्ता युअलिनु बिहा। सभ खां पहिरियां जेको गुनाह हूंदो त इंसान फ़हाशी, उरियानी, बेहयाई जा कम उहो ज़ाहिर कंदो, ज़ाहिर करे माण्हुनि खे ॿुधाईंदो, ऐलान कंदो त फुना गुनाह जो कमु, फुना जेको गुनाह करे आउं आयो आहियां, इहो अॼु मूं गुनाह कयो आहे। मिसाल जे तौर ते नौजवान हज़रात होटल ते फिल्म ॾिसी करे ईंदा, माण्हुनि खे ॿुधाईंदा अॼु ही फिल्म मूं ॾिठी आहे, तूं बि सुभाणे हली करे ॾिसजांइ। या अहिड़े नमूने सां घर जे अंदरि टेलीविज़न जे ज़रिए ड्रामो ॾिठो वञे थो, उहो वरी ॿिए खे ॿुधाए थो त हिन टाइम ते हीअ ड्रामो हले थो, ड्रामो ॾाढो सुठो आहे, भलो आहे, इहो ड्रामो तूं बि ॾिसजांइ। यानी हिकिड़ो गुनाह पाण करे पियो, उन गुनाह जो वरी ऐलान बि करे पियो, माण्हुनि खे ॿुधाए बि पियो। त प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, पाण फरमायूं त गुनाह ज़ाहिर कया वेंदा ऐं ऐलान करे माण्हुनि खे ॿुधायो वेंदो त असां ही गुनाह कयो आहे, असां ही गुनाह जे अंदरि शामिल थिया आहियूं। त प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, जॾहिं इहो गुनाह माण्हू आम ऐं जाम कंदा, फ़हाशी, उरियानी, बेहयाई ज़ाहिर कई वेंदी, तॾहिं छा थींदो? अल्लाह रब्बुल आलमीन अज़ाब कहिड़ो नाज़िल कंदो? प्यारे पैगंबर फरमायो, फ़ीही मुत्ताऊन वल औजा, उन्हनि जे अंदरि बीमारियूं ईंदियूं, तरह तरह जूं बीमारियूं रब्बुल आलमीन नाज़िल करे छॾींदो। उहे बीमारियूं जेके असलाफ जे अंदरि असां खां पहिरियां जेके शख़्स हुआ, असां खां पहिरियां जेकी उम्मत हुई, जेके नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत गुज़री चुकी आहे, उन्हनि में तव्हां उहे बीमारियूं पातियूं ई कोन हूंदियूं। अॼु असां ॾिसूं असांजे मुआशिरे जे अंदरि केतिरियूं बीमारियूं आहिनि, केतिरा के नाला आहिनि। इस्पतालनि जे अंदरि वञो, हर शोबे जे अंदरि तव्हांखे मरीज़ ई मरीज़ मिलंदा, बेड ख़ाली कोन मिलंदो, रुगो मरीज़ ई मरीज़ हूंदा। जंहिं शोबे जे अंदरि वञ तव्हांखे जेका जॻह कान मिलंदी। वजह छा आहे? कारण छा आहे? प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कारण ॿुधायो त असां गुनाह सरियाम कंदासीं, आम कंदासीं, जाम कंदासीं, माण्हुनि खे ॿुधाईंदासीं, तॾहिं रब्बुल आलमीन इहो अज़ाब नाज़िल कंदो। फ़ीही मुत्ताऊन, तरह तरह जूं बीमारियूं, ताउन जहिड़ियूं बीमारियूं जेके वबा, फैलंदड़ वबा आहे, उहा जेका नाज़िल कई वेंदी। वल औजा, अल्लाह जे नबी फरमायो बेबरकती जाम थी वेंदी, बुख जाम थी वेंदी। अॼु असां ॾिसूं केतिरा अहिड़ा इंसान आहिनि जिन वटि माल मिल्कियत आहे, उन वटि पैसो आहे, पर उन्हनि जी इहा ई दाहे त असां वटि कुझु ई न आहे। उन जो वजह कारण छा आहे? जो असां गुनाह करे रहिया आहियूं।
असां रब्बुल आलमीन जे तरफ़ मोटूं ई नथा। ऐं अॻिते प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त उहा गुनाह उहा बेबरकती तव्हां पहिरियां कोन पाती हूंदी, पहिरियनि माण्हुनि जे अंदरि कोन पाती हूंदी। अॼु असां थोरो गौर फिकर करियूं, असां सोचूं आया इहो गुनाह असांजे अंदरि त मौजूदु न आहे, असां त इहो गुनाह कोन पिया करियूं। असां त जेको आहे गुनाह करे ऐलान करे माण्हुनि खे ॿुधायूं त कोन पिया। दुनिया जे कुंज कुर्च ताईं तव्हां वञी करे रिसर्च करियो, किथे न किथे को माण्हू तव्हांखे अहिड़ो मिलंदो जेको गुनाह कंदो। अक्सर माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके गुनाह करण खां पोइ उनखे ऐलान करे माण्हुनि खे ॿुधाईंदा आहिनि फ़िलाणो गुनाह मूं कयो आहे, फ़िलाणे गुनाह जी मूं जेका आहे उहा कोशिशि कई आहे, फ़िलाणो जेको आहे गुनाह उन करण जी कोशिशि मूं कई आहे। केतिरा अहिड़ा माण्हू आहिनि अॼु असां ॾिसूं पिया वाक़ई असांजे अंदरि बीमारियूं मौजूदु, असांजे अंदरि बुखूं मौजूदु, असांजे अंदरि जेका बेबरकती मौजूदु आहे। वजह कारण सबब इहो आहे, क़ुरान तो फरमाए ज़हरल फ़सादु फ़िल बर्रि वल बहर बिमा कसबत अयदीन नास। फरमाई हीअ जेके तव्हां फितना ऐं फ़साद ॾिसो था, हीअ जेके रब्बुल आलमीन अज़ाब नाज़िल करे पियो, इहा वजह कारण छा आहे? तव्हांजा पंहिंजा करतूत आहिनि, तव्हांजा पंहिंजा अमल आहिनि, तव्हां पाण अमल करे रहिया आहियो, तव्हां पाण गुनाह करे रहिया आहियो। रब्बुल आलमीन तॾहिं त तव्हांजे हथनि जी कमाई जे करे इहा अज़ाब नाज़िल करे रहियो आहे। ऐं ॿी कहिड़ी? प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं उम्मत माप तौर जे अंदरि कमी कंदी, माप तौर जे अंदरि कमी कंदी, रब्बुल आलमीन कहिड़ो अज़ाब नाज़िल कंदो? शिद्दतिल माऊना व जौर सुल्तान। माण्हुनि जे मथां उहे हुक्मरान मुसलत कया वेंदा जेके ज़ालिम बादशाह हूंदा, जेके ज़ुल्म करण वारा हूंदा। अॼु असां थोरो गौर फिकर करियूं, असांजे ॻोठ जो जेकॾहिं वॾेरो आहे उहो बि ज़ालिम बणिजियल आहे, जेकॾहिं असांजे घर जो अॻुवान आहे उहो बि ज़ुल्म करे रहियो आहे, जेकॾहिं असांजे का शइ अॻुवान आहे उहो ज़ुल्म केतिरे क़दुरु करे रहियो आहे। अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं तव्हां माप ऐं तौर जे अंदरि कमी कंदो, रब्बुल आलमीन जे तरफ़ां अज़ाब नाज़िल थींदो। कहिड़ो अज़ाब नाज़िल थींदो? त बेबरकती थींदी। अहिड़े नमूने सां जेको रब्बुल आलमीन तव्हांजे मथां ज़ालिम बादशाह, ज़ालिम हुक्मरान जेके मुसलत करे छॾींदो। अॼु असां ॾिसूं वाक़ई असां माप तौर जे अंदरि कामी कई आहे। अॼु असां वटि उहे कांटा अची विया आहिनि, उहे सायूं, उहे तराज़ू अची विया आहिनि इलेक्ट्रॉनिक, जंहिंमें माण्हुनि खे ख़बर ई कान पवंदी आहे त हिन में केतिरी असांजे अंदरि कमी थी आहे। जेकॾहिं माण्हुनि खां वठंदासीं ओॾी महिल कांटे खे सेट करे छॾींदासीं, उहो सही हूंदो। पर जॾहिं माण्हुनि खे ॾींदासीं ओॾी महिल कांटे जे अंदरि का हरकत करे छॾींदासीं, इलेक्ट्रॉनिक कांटो उन जे अंदरि कान का उन जी ॿुड़ी वधाए छॾींदासीं, ज़ीरो वधाए छॾींदासीं या अंग वधाए छॾींदासीं ताकी ग़रीबनि खे ख़बर ई न पवे। तव्हां ॾिसो अॻियनि क़ौमनि जेकॾहिं माप तौर जे अंदरि क़ौम कमी कई, रब्बुल आलमीन उन्हनि जे मथां अज़ाब नाज़िल कया, उन्हनि खे जेका ख़तमु करे छॾियो, ग़र्क़ करे छॾियो। हिते बि प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं माण्हू माप ऐं तौर जे अंदरि कमी कंदा, रब जे तरफ़ां अज़ाब नाज़िल कहिड़ो थींदो? अज़ाब इहो ईंदो उन्हनि जे मथां जेके बादशाह जेके मुसलत कया वेंदा, उन्हनि जा जेके अॻुवान हूंदा, हुक्मरान हूंदा, उहे ज़ालिम हूंदा। अॼु दुनिया जे अंदरि ॾिसूं हर शइ जे अंदरि, हर ॻोठ जे अंदरि, हर महले जे अंदरि, हर इदारे जे अंदरि तव्हांखे अहिड़ा हुक्मरान मिलंदा जेके ज़ुल्म करण वारा हूंदा, ज़ालिम बणजण हूंदा। असां थोरो गौर फिकर करियूं, असांजे पंहिंजे हथनि जी कमाई, असां माप तौर जे दुकानदार आहे, दुकान जे अंदरि माप तौर जे अंदरि कमी करे थो, पेटी जे अंदरि जेको आहे फुटियूं वठे थो, अन्न वठे थो, उन जे अंदरि माप तौर जे अंदरि कमी करे थो। या कमी हिते त असां कयूं था, पर उन जे करे ही पूरी उम्मत उन जे अंदरि उन अज़ाब जे अंदरि मुसलत आहे, पूरी उम्र खे अज़ाब थी वियो आहे। ऐं टियों गुनाह प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ो ॿुधायो? पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टियों गुनाह जेको ॿुधायो इहो आहे, पाण फरमायो वलम यमनउ ज़कात अमवालिहिम। माण्हू ज़कात ॾियणु छॾे ॾींदा, माण्हू ज़कात ॾियणु छॾे ॾींदा। ज़कात ॾियण जो को तसव्वुर कोन हूंदो, माण्हुनि खां ज़कात घुरी वेंदी पर ॾियण जे लाइ तयारु कोन हूंदा। चवंदा असां वटि माल ई कोन्हे, असां वटि पैसो ई कोन्हे। उन्हनि जे घर जे अंदरि जेकॾहिं नज़र दौड़ाई वञे केतिरो ई सोन मौजूदु आहे, केतिरा ई तोला चांदी मौजूदु आहे। उन्हनि जे बैंक बैलेंस जे तरफ़ ॾिठो वञे, उहे बैंक बैलेंस उन्हनि जो काफ़ी बैंक बैलेंस आहे जेको ज़कात जे निसाब ते पहुची वञे थो, पर उहे ज़कात ॾियण जे लाइ तयारु कोन हूंदा आहिनि। प्यारे पैगंबर फरमायो वलम यमनउ ज़कात अमवालिहिम, उहे माण्हू ज़कात पंहिंजे माल मां ज़कात कोन ॾींदा। तॾहिं रब्बुल आलमीन अज़ाब कहिड़ो नाज़िल कंदो? मुनी अल क़त्ल,
बारिश वसाण बंदि करे छॾींदो। कहत सालियूं नाज़िल थींदियूं, कहत ई कहत हूंदा। अल्लाह रब्बुल आलमीन ज़मीन मां जेका गरमाश आहे उहा कढणु शुरू करे छॾींदो। जॾहिं बरसाति न वसंदी ज़मीन तपी तपी करे गरम थींदी, गर्मी थींदी। या अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जेकॾहिं रब्बुल आलमीन बरसाति बरसाईंदो बि सही त अल्लाह फरमाईंदो वलउ लव बहाइमा, जेकॾहिं मुंहिंजा जानवर न हुजनि, जीत जहिड़ा न हुजनि, इहे बि मुंहिंजी मख़लूक आहे, इन जे करे आउं बरसाति वसायां पियो। वरना ही माण्हू जेके ज़कात नथा ॾियनि, ही मुंहिंजा जेका बाना आहिनि ज़कात खां इनकार कयो वेठा आहिनि, ऐं रब हिननि खे हिकिड़ो कतरो बि न पायां, हिकिड़ो कतरो बि बरसाति न ॾियां। या अल्लाह जे नबी फरमायो ज़कात जेकॾहिं बरसाति ईंदी बि सही उहा नुक़सान वारी बरसाति। अॼु असां ॾिसूं गुज़िरे माज़ी जे अंदरि जेके बरसातूं पयूं केतिरियूं नुक़सान दे बरसातूं हुयूं। किथे खिमण पई किरे, किथे बिजली पई किरे, किथे जेको आहे ॿोॾ पई अचे, किथे अहिड़ी बरसाति 76 कलाक जेका आहे बरसाति वसी रही आहे, 24 कलाक बरसाति वसी रही आहे। वजह छा आहे, सबबु छा आहे? छो जो वलम यमनउ ज़कात अमवालिहिम, छो जो असां पंहिंजे ज़कात मां माल मां ज़कात कढी ई कोन्हे, अल्लाह जी राह मां ॾियो ई कोन था। केतिरा ई अहिड़ा आहिनि जिन जी 100 एकड़ ज़मीन आहे, पर कणिक पोखण महिल जेकॾहिं उन जी ज़कात जी ॻाल्हि कई वञे 4-5 किलो ॾेई छॾींदा, चवंदा इहा ई असां ख़ैरात ॾिनी आहे। इहा अल्लाह रब्बुल आलमीन जेको असांजे मथां ज़कात फ़र्ज़ कई आहे, इहा ई फ़र्ज़ कई आहे। ऐं प्यारे पैगंबर अल्लाह जो क़ुरान फरमाए थो, फरमाए जेके इंसान माल जमा कनि था, सोन जमा कनि था, अल्लाह जो क़ुरान आहे सूरत तौबा जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो इहो क़यामत वारे ॾींहुं तपाए करे इन्हनि जे गर्दन जे अंदरि विधो वेंदो, इन्हनि खे उन्हनि सां ॾंबियो वेंदो। ऐं सुनन नबी दाऊद जे अंदरि हदीस मौजूदु आहे, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं वटि बकरियूं आहिनि, ढगियूं आहिनि, माल आहे, उहो माल मां ज़कात नथो ॾे, क़यामत वारो ॾियारो थींदो, उहे बकरियूं उहे ढगियूं उहो माल उनखे पंहिंजे खुरनि सां लताड़ींदो, सिंगनि सां खणी करे वरी उथलाईंदो, वरी उनखे लताड़ींदो। वजह छा हूंदी? उहे माल उहे ढगियूं उहे बकरियूं चवंदियूं तूं उहो ई आहीं जेको असां तुंहिंजो माल हुयासीं, तूं रब्बुल आलमीन जी जेका ज़कात हुई फ़र्ज़ हुई उहा ॾियण जे लाइ तूं तयारु कोन हुई। अॼु पंहिंजे अज़ाब जे अंदरि मुब्तला आहियूं। अॼु असां ॾिसूं वाक़ई असां ज़कात ॾियण जे लाइ तयारु ई कोन आहियूं। बाक़ी ज़कात किथे मिले, माल इमदाद जो मिले, वठण जे लाइ तयारु हूंदासीं। केतिरा ई इंसान तव्हां ॾिसो टूटी कारनि जे अंदरि बीठा आहिनि, छाजे लाइ आयो? यार हिते इमदाद विराइजे पई, इमदाद वठण जे लाइ आयो आहियां। हक़ीक़त में रब्बुल आलमीन उनखे गंज ॾेई छॾियो आहे, माल ॾेई छॾियो आहे, उनखे सभु कुझु ॾेई छॾियो आहे। उनजे बावजूदि बि उहो जेको कार में आयो आहे, छाजे लाइ आयो आहे? इमदाद वठण जे लाइ आयो आहे। इहा इमदाद इहा ज़कात तुंहिंजी न बल्कि तुंहिंजे ग़रीबनि जी आहे। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो? पाण फरमायो इन्हनि वॾेरनि खां, इन्हनि माल वारनि खां ज़कात वठी करे ग़रीबनि खे ॾिनी वञे, हीउ ग़रीबनि जो हक़ आहे। अॼु असां उन्हनि ग़रीबनि जो हक़ खाई छॾियो आहे, ज़कात कोन पिया ॾियूं। प्यारे पैगंबर फरमायो त अल्लाह फरमाए थो त उन्हनि जे मथां अज़ाब इहो नाज़िल थींदो त कहत सालियूं ईंदियूं थी वेंदियूं, बरसातूं बंदि थी वेंदियूं। ऐं चोथों गुनाह कहिड़ो? प्यारे पैगंबर फरमायो जॾहिं इंसान अल्लाह ऐं उनजे रसूल जे कानून जे मुताबिक़ फ़ैसिला कोन कंदा। जज जेके आहिनि, वॾेरा जेके आहिनि, असांजा फ़ैसिला करण वारा जेके आहिनि, उहे क़ुरान हदीस मुताबिक़ फ़ैसिला कोन कंदा। उन्हनि खे जेकॾहिं चयो वेंदो हक़ ते फ़ैसिलो कयो वञे, उहे गैरत कंदा, विढ़ण जे लाइ तयारु थी वेंदा, मारण जे लाइ तयारु थी वेंदा। यानी उन्हनि खे हक़ जो चयो वेंदो, हक़ जे लाइ एतिरो त उन्हनि खे नाराज़गी थींदी, कावड़ लॻंदी, छो जो उन्हनि खे ख़बर आहे हक़ नबी अलैहिस्सलाम जे दीन जे अंदरि आहे। असां हक़ कीअं करे सघूं था? अॼु जेकॾहिं हाई कोर्ट जे अंदरि वञी करे जज खे चयो वञे क़ुरान हदीस जे मुताबिक़ फ़ैसिलो कयो वञे, छा उहो इंसान बची सघे थो? उहो पंहिंजे मौत खे सॾु करे रहियो आहे, मौत खे दावत ॾेई रहियो आहे। वाकई जेकॾहिं असां जज खे नथा थी सघूं, छाजे करे क़ुरान हक़ नथा थी सघूं, अहिड़नि सां पंहिंजे वॾेरे खे नथा थी सघूं, पंहिंजे ॻोठ जे अॻवान खे, पंहिंजे शहर जे अॻवान खे हक़ जो चई नथा सघूं, शायदि असांखे मारे न छॾनि। सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन केतिरे क़दर हक़ चवंदा हुआ। सैयदना उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु मिंबर रसूल ते ख़ुतबो ॾेई रहिया आहिनि। हक़ बहर खे मुक़ररु करण जी ॻाल्हि अचे थी, तॾहिं हिकिड़ी औरत उथी बीहे थी, आयो उमर
रज़ी अल्लाह ताला अन्हु, तू केरु थींदो आहीं हक़ मुहर के मक़बरण वारो? तुंहिंजे पैगंबर प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक़ मुहर मुक़रर कोन कयो आहे, तू केरु थींदो आहीं? ओॾी महिल पंहिंजे फ़ैसिले तां रुजू थिए थो, क़ुर हदीस खे तरजीह ॾिए थो। जॾहिं ॿुधाए वियो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीउ फ़ैसिलो कयो आहे, हीउ ॿुधायो आहे, ते उमिरि जी ॻाल्हि जेका उन खां रुजू करे थो, उमिरि जो जेको फ़ैसिलो आहे उहो ख़तमु आहे। अल्लाह जे रसूल जो फ़ैसिलो जॾहिं अची वियो आहे उहो हाणे थियणो आहे। ग़ालिबन सैयदना उस्मान या सैयदना अली रज़ी अल्लाह तआला जे दौर जे अंदरि जेको कुझु माण्हुनि खे, या उस्मान रज़ी अल्लाह तआला जो दौर आहे, उन में कुझु माण्हुनि खे साड़ियो थो वञे। साहबी रसूल अचे थो, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन खां मना कंदा आहिनि। पाण फरमाए बाह में साड़ण जो अज़ाब सिर्फ़ु अल्लाह रब्बुल आलमीन खे जुगाए थो, ॿिए कंहिंखे बाह नथो ॾेई सघे, इहो अज़ाब नथो ॾेई सघे। उहो ओॾी महिल रुजू करे थो, अल्लाह जे रसूल जी हदीस अची वई आहे, हाणे मञण जे लाइ तयारु आहियां। जेकॾहिं अॼु असांखे हक़ जो चयो वञे, असां केतिरा नाराज़ थींदा आहियूं। त प्यारे पैगंबर फरमायो, जॾहिं अल्लाह ऐं उनजे रसूल जे मुताबिक़, उन जे कानून जे मुताबिक़ फ़ैसिलो न कयो वेंदो, तॾहिं अज़ाब कहिड़ो नाज़िल कयो वेंदो? ग़ैर जेके असांजा आहिनि उहे असांजे मथां मुसलत कया वेंदा, यानी काफ़र जेके आहिनि असांजे मथां मुसलत कया वेंदा। अॼु असां ॾिसूं, जॾहिं अल्लाह ऐं उनजे रसूल जे क़ुर जेको आहे फ़रमान खे छॾियो आहे, अमेरिका असांजे मथां मुसलत आहे, इंडिया असांजे मथां मुसलत आहे, अंग्रेज़ असांजे मथां मुसलत आहे। जेकॾहिं हुकुम हले थो, कानून हले थो, अंग्रेज़ जो हले थो। जेकॾहिं का ॻाल्हि हिते पाकिस्तान जे अंदरि मञी वञे थी, मुस्लमाननि जे लाइ नाफ़िज़ कई वञे थी, उहा अंग्रेज़ जो कयो वञे थो। वजह छा आहे? कारण छा आहे? अल्लाह ऐं उनजे रसूल जे फ़रमाननि खे असां छॾियो आहे। अॼु असां ॾिसूं वाक़ई गुनाह असांजे अंदरि मौजूदु, वाक़ई ग़ैर असांजे मथां मुसलत थी रहिया आहिनि। ऐं पंजो गुनाह कहिड़ो? फरमाई, जॾहिं इंसान अल्लाह ऐं उनजे रसूल जे अमलनि ते, फ़रमाननि ते अमल कोन कंदा, अल्लाह ऐं उनजे रसूल जे फ़रमाननि ते अमल कोन कंदा, उन्हनि खे छॾे ॾींदा, तॾहिं रब्बुल आलमीन छा अज़ाब नाज़िल कंदो? फरमाई, रब्बुल आलमीन उनखे पाण में विड़ाए छॾींदो। भाउर पाण में हूंदा, उहे विड़ियल हूंदा, सौट पाण में हूंदा, उहे विड़ियल हूंदा। जेकॾहिं धीअ पंहिंजे जेका आहे माउ सां विड़ियल हूंदी, पीउ पंहिंजे पुट सां विड़ियल हूंदो, वजह छा हूंदी? अल्लाह ऐं उनजे रसूल जे क़ुर खे, फ़रमाननि खे छॾण जे लाइ जेको आहे उहो छॾे ॾींदो, तॾहिं रब्बुल आलमीन उन्हनि खे पाण में जेको आहे विड़हाए छॾींदो, पाण में उन्हनि खे जेको आहे जंगू कराए छॾींदो। अॼु असां ॾिसूं, जॾहिं रब जो फ़रमान अचे थो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो फ़रमान अचे थो, असां मञण जे लाइ तयारु कोन आहियूं, उनखे पुठ ॾियण जे लाइ तयारु आहियूं, उन ते ठठोल ऐं मज़ाक़ करण जे लाइ तयारु आहियूं। जीअं काफ़र जेके आहिनि साहबनि ते मज़ाक़ूं कंदा हुआ, खोलियो सुन नबी दाऊद जे अंदरि, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा साहबा जॾहिं पेशाब कनि पिया, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे ॿुधायो पेशाब करिणो आहे, पंहिंजे कपिड़नि खे समेटे करे सही नमूने सां पेशाब जे छंडनि खां बची करे पोइ जेको आहे वेही करे पेशाब करिणो आहे। तॾहिं काफ़िर अचनि था, अची करे साहबा ते टटोलूं कनि था, मज़ाक़ूं कनि था, छा था चवनि? यबूलू कमा तबूलुल मरअ, इन्हनि खे ॾिसो त सही, कीअं पेशाब पिया कनि, जीअं औरतूं पेशाब कंदियूं आहिनि, ईअं पेशाब करे रहिया आहिनि, इन मज़ाक़ूं पिया कनि। अॼु बि असांजा मुस्लमान उनखे क़ुर हदीस ॿुधाई वञे त प्यारे पैगंबर जो फ़रमान आहे, ला यंज़ुरुल्लाह इला मन जर्रा सौबहु ख़ुयला। अल्लाह जो नबी फरमायो, अल्लाह उन जी तरफ़ रहमत जी नज़र सां कोन थो ॾिसे जेको पंहिंजा पांचा पंहिंजी शलवार भेजनि खां हेठि लटकाए करे हले थो। असां मज़ाक़ूं कंदासीं, यार हिते पाणी त कोन्हे, हिते ॿोॾि त कोन आई आहे जो असां हेॾा पंजा मथे करियूं। उन्हनि काफ़रनि बि मज़ाक़ूं कयूं, असांजा मुसलमान बि मज़ाक़ करे रहिया आहिनि। जेकॾहिं ॿुधायो वञे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बस शारिब वाफुल लिहा, मुछिन खे कटियो ऐं ॾाढ़ी खे माफ़ करियो। असां चवंदासीं असांजो चहिरो सुहिणो ई कोन थो लॻे, यार मूंखे ख़ारिश थी थिए, ऐं को मौलवी कोन थी वियो आहियां, ऐं मुलो कोन थी वियो आहियां, यानी मज़ाक़ूं करणु शुरू करे छॾींदासीं, ठठोलूं करणु छॾींदासीं। उहा ठठोलूं कंहिंजो कमु हो? उहो काफ़र जेके सहाबा ते ठठोलूं कंदा हुआ, वइदा मर्रू बिहिम यतग़ामज़ून वइदा इनक़लबू इला अहलिहिम मुनक़लिबून फ़कीहन, पर में जॾहिं गुज़रंदा हुआ उन्हनि ते मज़ाक़ूं कंदा हुआ, ठठोलूं कंदा हुआ।
अज असां मुसलमाननि जो उहो कमु थी चुको आहे, उहो ई कमु जेको काफ़िरनि वारो कमु हो। क़ुरान हदीस ॿुधाई वञे उन ते अमल करण जे लाइ तयारु न हूंदासीं, बल्कि उन ते ठठलो ऐं मज़ाक़ूं कंदासीं। त प्यारे पैगंबर फरमायो तव्हांजे मथां अज़ाब जेको नाज़िल कयो वेंदो उहो अज़ाब कहिड़ो हूंदो? उहो अज़ाब उहो हूंदो त रब्बुल आलमीन तव्हांखे पाण में विड़ाए छॾींदो। ॿ भाइर पाण में विड़ियल हूंदा, ॿ सौट पाण में विड़ियल हूंदा, माउ धीउ विड़ियल हूंदा, पीउ पुटु विड़ियल हूंदा। अॼु असां पंहिंजे मुआशिरे में असांजे घर में नज़र दौड़ाए ॾिसूं, वाकई असांजे घरनि जे अंदरि जहिड़ा, असांजे ॻोठनि जे अंदरि जहिड़ा, असांजे जेको आहे महलनि जे अंदरि जहिड़ा थोरी थोरी ॻाल्हि तां असांजा फितना ऐं फ़साद वधी वञनि पिया। अलाह जो क़ुर फरमाए थो इन्हनि जो सबबु, इन्हनि गुनाहनि जो जेको आहे गुनाहनि जो सबबु, गुनाहनि जे सबब जे करे इहे अज़ाब नाज़िल थियनि पिया। त अलाह जो क़ुर फरमाए थो ज़हरल फ़सादु फिल बर्रि वल बहर बिमा कसबत अयदीन नास। फरमाए तव्हां फितना ऐं फ़साद ॾिसो पिया, इहा तव्हांजे हथनि जी कमाई आहे। लियुज़ीक़हुम बअज़ल्लज़ी अमिलू लअल्लहुम यरजिऊन। पोइ अलाह थोरा थोरा अज़ाब नाज़िल कंदो, शायदि के तव्हां रब ॾांहुं मोटी अचो, अलाह ॾांहुं मोटी अचो। रब्बुल आलमीन खे रिझायो, उनखे अची करे पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी तलब करियो। अॼु दुनिया जे अंदरि तूं ऐं गौर फ़िक्र करे ॾिसूं असां केतिरा गुनाह कंदा आहियूं, केतिरा ॾींहं जे अंदरि गुनाह कंदा आहियूं, कॾहिं रब खां माफ़ी वरिती आहे। पर प्यारो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मासूम अनिल ख़ता हुजण जे बावजूद बि पाण प्यारे पैगंबर फरमायो ऐं ॾींहं जे अंदरि 70 मरतबा 100 मरतबा ऐं अलाह खां इस्तिग़फ़ार घुरंदो आहियां, माफ़ी घुरंदो आहियां। एतिरे क़दुरु अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा बयान करे थी नबी अलैहिस्सलाम अल्लाह जी एतिरी इबादत कंदा हुआ, एतिरा नफ़िल पढ़ंदा हुआ, एतिरा नवाफ़िल पढ़ंदा हुआ जो नबी अलैहिस्सलाम जा पेर मुबारक सुजी पिया। मूं जो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजो कोई मासूम अनिल ख़ता आहियो, तव्हांजो को गुनाह ई कोन्हे, तव्हां एतिरा इबादत छाजे करे करियो था? प्यारे पैगंबर छा फरमायो? आयशा अफला अकून अब्दन शकूरा, चाऊं अल्लाह जो शुक्रगुज़ार बंदो न थियां, अल्लाह जो शुक्रानो अदा न करियां। केतिरे क़दुरु रब्बुल आलमीन जे साम्हूं ऐं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं निमाज़ूं पढ़ंदा हुआ एतिरो त रब जे अज़ाब खां डपु हूंदो हो न, एतिरो त ख़ौफ़ हूंदो हो न त प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा बयानु कंदा नबी अलैहिस्सलाम जे सुॾिकनि जो आवाज़ अहिड़े नमूने सां ईंदो हो अज़ीज़ुल का अज़ीज़ुल मिर्जल, जहिड़े नमूने सां पाणी जेका पाणी जी हंडी भरे करे बाहि ते रखी वञे उहा कीअं टसकंदी आहे, उनजो आवाज़ कीअं ईंदो आहे, अहिड़े नमूने सां नबी अलैहिस्सलाम जे सीने मुबारक मां जेको सुॾकनि जो आवाज़ ईंदो। अॼु तूं ऐं जंहिंजी हर घड़ी गुनाहनि जे अंदरि गुज़रे थी, असां कॾहिं रब जे साम्हूं रुनायूं बख़्शरायो आहे? त प्यारे अल्लाह जो क़ुर फरमाए थो लियुज़ीक़हुम बअज़ल्लज़ी अमिलू लअल्लहुम यरजिऊन। इहा अज़ाब थोरा थोरा ऐं इन करे ॾींदो आहियां ताकी ही इंसान छा अचनि, मोटी अचनि, मूं रब जी तरफ़ अचनि। अॼु असां इहा अज़ाब पंहिंजे अखियुनि सां ॾिसूं पिया, पोइ ॾिसूं था मस्जिदूं ख़ाली आहिनि, अल्लाह जा घर ख़ाली, केरु इबादत करण जे लाइ तयारु कोन्हे, रब खे रिझाइण जे लाइ केरु तयारु कोन्हे। असांजा फसल तबाह थी विया, असांजा वण तबाह थी विया, असां बसर जेको पोखियो उहो तबाह थी वियो, असांजा फसल जेके आहिनि उहे रब्बुल आलमीन ख़तमु करे छॾिया, पर रब जो घर आबाद कॾहिं कोन कयोसीं। वरी बि चवंदासीं अल्लाह रब्बुल आलमीन ते नऊज़ बिल्लाह, उन ते असां जेको आहे ॾोह ॾींदासीं अल्लाह मुंहिंजो फसल तबाह करे छॾियो, ख़बर कान्हे कहिड़ो रब्बुल आलमीन जो नऊज़ बिल्लाह मूं ते गुस्सो आहे। इहे ॻाल्हियूं कंदासीं, कॾहिं सोचियो कोन अथऊं त असांजा एतिरा गुनाह आहिनि, रब्बुल आलमीन पोइ बि रोज़ी ॾिए पियो, खाराए पियो, सभु कुझु करे पियो, इहो करे कोन सम्झंदासीं। वरी बि चवंदासीं मुंहिंजा अलाए कहिड़ा गुनाह आहिनि जो रब्बुल आलमीन एॾो गुस्सो कयो आहे, मुंहिंजो फसल तबाह करे छॾी, मूंखे जेको आहे तबाह करे छॾी, वरी बि रब्बुल आलमीन ते ॾोह ॾींदासीं। त पिया अल्लाह जो क़ुर फरमाए थो हीअ जेके अज़ाब ॾिसो पिया इहा तव्हांजे हथनि जी कमाई आहे। जेकॾहिं चाहियो था त अज़ाबनि खां बची वञूं त रब जे दर ते अची करे तौबा करियो, इस्तिग़फ़ार करियो, रब्बुल आलमीन तव्हांखे अज़ाब खां बचाए छॾींदो। यूनुस अलैहिस्सलाम जी क़ौम खे तव्हां ॾिसो, जॾहिं यूनुस अलैहिस्सलाम खे ॿुधायो वञे थो सुभाणे अज़ाब अचण वारो आहे, यूनुस अलैहिस्सलाम राति जो निकिरी वञनि था, वञी करे ॿेड़ी में चढ़नि था, ॿेड़ी जे जेको आहे उन में जेको आहे क़ुरानदाज़ी थिए थी, ॿेड़ी हिलणु शुरू थिए थी, पोइ यूनुस अलैहिस्सलाम जेको टिपो ॾिए थो, उनखे मच्छी जेका गिड़काए वञे थी, खाई वञे थी, पर उहा उन जी क़ौम उहा छा थी करे, जॾहिं अज़ाब खे ॾिसे थी रब खां दुआऊं घुरे थो, इस्तग़फ़ार घुरे थी, अल्लाह असांखे माफ़ कर, असां गुनाहगार आहियूं, रब अज़ाब ई टारे छॾियो।
अज़ाब आयल अज़ाब रब टारे छॾियो। अॼु असां जेको आहे रब्बुल आलमीन जे दर ते तौबा करण जे लाइ तयार ई कोन आहियूं, रब जे दर ते अचण जे लाइ तयार ई कोन आहियूं। उहे गुनाह वारियूं महफ़िलूं जेके आहिनि उहे सजाए रखंदासीं, होटलुनि ऐं फिल्मनि खे सजाए रखंदासीं, अहिड़े नमूने सां कचहरियुनि खे सजाए रखंदासीं, ओताकनि खे सजाए रखंदासीं। ख़ाली हूंदो रब जो घर, ख़ाली हूंदो अल्लाह जो जेको दर आहे उहो ख़ाली हूंदो। पोइ छो न इहे अज़ाब ईंदा? फरमाई युज़ीक़हुम बअदल्लज़ी अमिलू लअल्लहुम यरजिऊन। ये जेके अज़ाब ॾिसो पिया थोड़ा थोड़ा, ये रब्बुल आलमीन इन करे तव्हांखे चखाए पियो ताकि तव्हां मोटी अचो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे असांखे इन्हनि अज़ाबनि खां बचाए, ऐं अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे असांखे तौबा इस्तिग़फ़ार करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलाग।